शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी इल्ताफ़ सुमरोज रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के बुनियादी इज्तिमाही मसलन जे लाइ सिंध यूनाइटेड पार्टी की मेज़बानी हेठ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मेहरान सिटीज़न क्लब मोरो में कोठाई वई, जैमें मोरो के सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मजहबी, कौमपरस्त हल्के से वास्तो रखंदड़न, कारोबारी शख्सियतन, साफ़िन, इंसानियामंदन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि यासीन सुमरो, अब्बास खोहर, असलम कोरेजो, गुलाम फरीद कलोड़ो, खान मोहम्मद सुमरो, अली असगर बुलेदी, साफ़ी सिंधी इल्ताफ़ सुमरो, ज़ीशान विस्तरो, जगदीश कुमार, अजहर मखदूम, मोहम्मद इसाक कोराए, खालिद बुगियो, असलम हुब, अमीर अबड़ो, एडवोकेट गुलजार आलमानी, बदरदीन मेमन, अमीन चौहान, कामरेड बिलावल डायरी, मियांदाद लुंड, सिकंदर कोराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजो मोरो शहर निधड़को बणायो पियो वञे, पर असां उन जा हक़ीक़ी वारस मौजूद आहियूं। पंहिंजे शहर जे हर कुंड जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं हर मसइले ते भरपूर आवाज़ उधारींदासीं। मोरो शहर जा केतिरा ई बुनियादी मसइला आहिनि जिन जे हल करण जे लाइ असांखे डिघी जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। मोरो में बिजली, गैस, सफ़ाई सुथराई, ड्रेनेज, तालीम, सिहत, तरक़ियाती कमनि जी खोट, व्याजखोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी, हर शइ ते मनपसंद अघनि समेत ॿिया केतिरा ई मसइला आहिनि जेके हल थियण बजाए वधी विया आहिनि। हिननि वधीक चयो त मोरो में अमन अमान जी सूरतहाल पिणु ख़राब थींदी पई वञे। हर रोज़ चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा थियण शुरू थी विया आहिनि। शहरी ग़ैर महफ़ूज़ बणिजी रहिया आहिनि, पर इंतज़ामिया को क़दम खणण जे लाइ तयारु न आहे। सब्जी मच्छी मार्केट ते कब्ज़ो आहे, जंहिं सबबि शहर जो मेन रोड गोश्त मच्छी सब्जी मार्केट बणिजी वियो आहे। सरकारी प्लाटनि जाइनि ते गैर क़ानूनी कब्ज़ा किया विया आहिनि। शहर जे नौजवान लाइब्रेरी न आहे, उन जो हलंदड़ कमु रोलड़ जो शिकार आहे, जंहिंखे मुकमल करण लाइ इंतज़ामिया का कोशिश न पई करे। ही ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुर थी करे त मोरो शहर अंदर हलंदड़ मंशियात, जुआ ऐं फाइज जा अॾा ख़त्म कराए